अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। सदर आसिफ अली ज़रदारी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां राब्तो। आज़ाद कश्मीर में इन हाउस तब्दीली ऐं हुकूमत ठाहिण बाबति फ़ैसिले खां आगाह कयो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर मामलनि लाइ जोड़ियल कमेटी खे पीपल्स पार्टी सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। हुकूमती कमेटी में अहसन इक़बाल, राना सनाउल्लाह ऐं अमीर मक़ाम शामिल। आज़ाद कश्मीर वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ पारां ईंदड़ 48 कलाकनि में इस्तीफ़ा ॾियण जो इम्कान। थाईलैंड ऐं कंबोडिया विच में जंगबंदी मुआहिदो थी वियो। कोलालमपुर में थियल तक़रीब में अमरीकी सदर ऐं मलेशिया जो वज़ीर आज़म शरीक। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंबोडिया ऐं थाईलैंड विच में जंगबंदी ऐं अमन मुआहिदो जुरत जो मुज़ाहिरो आहे। तारीख़ी मुआहिदे सां जंग जो ख़ात्मो ईंदो ऐं अमन थींदो। सॼी दुनिया में अमन चाहियां थो। तक़रीब ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मुंहुं रोकराई। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ़ वली अहद जी दावत ते 29 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु नायब वज़ीर आज़म ऐं काबीना जा सीनियर मेंबर गॾु हूंदा। शहबाज शरीफ़ फ्यूचर इन्वेस्टमेंट जे इजलास में शिरकत कंदो। पंजाब में फिज़ाई गदलाण शिदत इख्तियार करे वई। लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿिया शहर गदलाण जी लपेट में। साह खणणु मुश्किल बणिजी वियो। माहिरनि पारां शहरियुनि खे मास्क जे इस्तेमाल ऐं एहतियात जो मशवरो। मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ एमडीकेट टेस्ट। IBA यूनिवर्सिटी सखर जे इंतज़ाम हेठि सिंध में 10 इम्तिहानी सेंटर्स क़ाइम। कराची, हैदराबाद, जामशोर, उमीद पुखास, नवाबशाह, सखर, लाड़काणो ऐं जकामाबाद में हिक ई वक़्तु टेस्ट। IBA यूनिवर्सिटी सखर जे VC आसिफ अली शेख चयो आहे त सिंध में 33,174 उम्मीदवार टेस्ट में हिसो वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 2 ॼणा क़तल। कंदकोट वेझो जवाबदार कारां इल्ज़ाम हेठि घरवारीअ खे क़तल करे छॾियो। ॻोठ पनाह खोसो में औरत फरज़ाना बुर्डो पिस्टल जा फायर करे बेदर्दी सां क़तल। जवाबदार फरार। घोटकी वेझो धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ दुरमुहम्मद चाचड़ में चाचड़ बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। न्याज़ चाचड़ मौक़े ते क़तल। हैदराबाद में डेंगी वायरस तेज़ी सां पखेड़जण लॻो। वधीक हिकु शहरी मर्ज़ विघे फोत। लतीफ़ाबाद 9 नंबर जो रहवासी आसिम 4 ॾींहं डेंगीअ में मुब्तला रहण बाद फोत थी वियो। कुझु ॾींहं दौरान 12 शहरी डेंगी वायरस विघे फोत थी चुका। इंतज़ामिया तस्दीक न कई।